तॾहिं हनुमान प्रसाद पोदार जन चवनि था त दुख में भी भगवान खे ॾिसो त पोइ दुख भी मिठो लॻंदो। असां सभिनि खां वधीक कंहिंमें घबराईंदा आहियूं? दुख में, मृत्युअ में, हा न। इन खां वधीक कंहिंमें भउ थींदो आहे ॿुधायो? आख़िरी जेको भउ आहे उहो त मृत्यु आहे। संत चवनि था हनुमान प्रसाद पोदार जी, देख दुख के रूप धरे। भगवान तूं दुख जो रूप धारण करे आयो आहे न। दुख खे अलॻि नथा मञनि, भगवान ई था मञनि। भगवान ही कृपा करे दुख जे रूप में प्रभु आया आहिनि। देख दुख के रूप धरे, मैं नहीं डरूंगी तुमसे नाथ, पालन करने को आज्ञा और जोरों से पकड़ूंगी तुमको नाथ। चवनि था तूं दुख जे रूप में ईंदे त अञा मां जोर सां तोखे ई पकड़ींदुमि। मूंखे गिला शिकवा न आहे दुख सां। मां ईअं न चवंदुमि दुख खां बचाए दूर कर, न, दुख में भी तूं ही आहीं। तूं कृपा करण, महर करण आयो आहे। कॾहिं कॾहिं कड़वी दवा भी त पीअणी पवंदी आहे, लेकिन उनजो नतीजो त सुठो ई हूंदो आहे, रोग दूर थींदो आहे। ईअं सुख में भी भगवान मिठी दवा ठही था अचनि, दुख में कड़वी दवा। हाँ, कॾहिं पूड़ी पकवान त कॾहिं करेला भी खाइण खपनि। आयुर्वेद चए थो सभु रस असांजे अंदरि हुजणु खपनि। कड़वो भी हुजे, अम्ल भी हुजे, तिक्ष भी हुजे, मिठो भी हुजे, नमकीन भी हुजे, सलूणो भी हुजे। जेके भी रस थींदा आहिनि अलॻि अलॻि थोड़ा थोड़ा सम्यक प्रकार सां हुजनि त शरीर तंदुरुस्त रहंदो आहे। केवल मिठो ई मिठो खाइण सां शुगर थी वेंदी, नमकीन नमकीन खाइण सां वरी बीपी थी वेंदी। इन करे सभु रस वठणु खपनि। नंढा ॿार हूंदा आहिनि न त करेलो न खाईंदा आहिनि। नंढा ॿार आहिनि न, कड़वी शइ काई न खाईंदा, बसि उन्हनि खे बढ़िया चटपटो जो, मिठो जो, उहे खाईंदा। असां भी नंढा ॿार थी वेंदा आहियूं जेॾी महिल भगवान जो दुख स्वीकार न कंदा आहियूं, ना समझ थी वेंदा आहियूं। चओ हरि